वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त मुसलमान मुल्क ऐं चीन ब्लॉक ठाहे यूक्रेन जंग रोकण जी कोशिश कनि। मुसलमाननि खे कंहिं ब्लॉक जो हिसो बणजण बदिरां मुतहद रहणु घुर्जे। इस्लामी तंज़ीम कश्मीर ऐं फ़लस्तीन मामले ते मुकमल नाकाम थी चुकी आहे। मज़हब जो दहशतगर्दी सां को बि तालुक़ नाहे। मज़हब खे दहशतगर्दी सां कीअं थो ॻंढे सघिजे। 9/11 खां पोइ इस्लामोफोबिया में इज़ाफ़ो थियो। मुसलमान दुनिया इस्लामोफोबिया ख़िलाफ़ ख़ामोशी अख़्तियार कई। ग़रीब मुल्क ताक़तवर चोरनि खे कानून जे कटेड़े में आणण ते ॾुखियाईनि जो शिकार आहिनि। मदीने जी रियासत अमीर ऐं ग़रीब जो फ़र्क़ु ख़तमु कयो। अक़लियतनि खे बराबरी जा हक़ फ़राहम कया। नए नस्ल खे मदीने जी रियासत बाबति आगाह करणो पवंदो। इस्लामी मुआशिरो क़ाइमु करण लाइ कानून जी हुक्मरानी लाज़मी आहे। पाकिस्तान हिकु दफ़ो ॿीहर दुनिया जे ध्यान जो मरकज़। इस्लामाबाद में OIC जी परॾेही वज़ीरनि जी 48वीं कॉन्फ्रेंस। चीनी परॾेही वज़ीर जी ख़ासि महिमान तौर शिरकत। तंज़ीम जे सरबराही 1 साल लाइ पाकिस्तान हवाले। इफ़्तिताही सेशन में OIC जी तारीख़ बाबति दस्तावेज़ी फ़िल्म पेश। शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त फ़लस्तीन वांगुरु कश्मीर में बि आबादी जी शरह तब्दील करण जी कोशिश कई पई वञे। मुसलमान मुल्कनि में मुदाख़लत जो सिलसिलो जारी आहे। करप्शन ऐं सीड़पकारी जे ग़ैर क़ानूनी मुंतक़ली ख़िलाफ़ किरदार अदा करणो पवंदो। अफ़गानिस्तान जो हालतूं समूरी दुनिया साम्हूं आहिनि। OIC 2 अरब मुसलमाननि जो गॾियल आवाज़ आहे। मुसलमाननि में मज़बूत लाॻापा पाकिस्तान जी परॾेही पॉलिसी जो मज़बूत हिसो आहे। OIC मुसलमान मुल्कनि में इत्तेहाद ऐं भाईचारे लाइ कमु करे रही आहे। इस्लामोफोबिया ख़िलाफ़ गॾियल क़ौमुनि जी अॻभराई जी आजियां कनि था। अफगानिस्तान पंहिंजी धरती दहशतगर्दी ख़िलाफ़ इस्तेमाल थियण खां रोके। इस्लामोफोबिया ख़िलाफ़ पाकिस्तान जूं कोशिशूं साराह जोॻियूं आहिनि। सऊदी अरब ऐं OIC इस्लामोफोबिया ख़िलाफ़ कोशिश खे वधीक मुस्तहकिम ऐं मज़बूत करणु चाहिनि था। चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ गॾियल सहकार यक़ीनी बणाइणो पवंदो। अफगानिस्तान में बहरान जे ख़ात्मे लाइ केतिरा ई क़दम खणण जी ज़रूरत आहे। सऊदी परॾेही वज़ीर OIC जे सेक्रेटरी जनरल हुसैन इब्राहिम ताहा चयो आहे त मुसलमान केतिरनि ई चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। कश्मीर मसइलो केतिरे ई अरसे खां हल तलब आहे। फ़लस्तीन बाबति इसराइली पॉलिसियूं ॻणतीअ जोॻियूं आहिनि। यमन जी सूरतहाल ते बि ॻणती आहे। अफ़गानिस्तान में अमन ऐं इस्तेहकाम लाइ आलमी बिरादरी खे किरदार अदा करणो पवंदो। इत्तेहादी हुकूमत खे छॾे चुका आहिनि। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो ऐलान। संदसि चवण आहे त MKM समेत इत्तेहादी वज़ीर आज़म इमरान खान खे छॾे चुका आहिनि। मुतहिदा खे हुकूमत खां अलॻि थियण जे ऐलान में 1-2 ॾींहनि जो वक़्तु लॻी वेंदो। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जो चवणु आहे त अहिड़े वज़ीर आज़म सां गॾु रहण जो कहिड़ो फ़ाइदो जंहिं वटि को अख़्तियार ई न हुजे। 15 सालनि खां खेनि भित सां लॻाए वियो आहे। ॿियनि सभिनी पार्टियुनि जूं ऑफिसूं खुलियल, रुॻो MKM जूं बंदि आहिनि। मौलाना फज़लुर रहमान खेनि हौसलो ॾियारियो आहे। मौलाना जे मशवरनि ते अमल कयो वेंदो। मुस्तक़बिल बाबति फ़ैसिलो कारकुननि जे मशवरे सां थींदो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मुतहिदा जे कन्वीनर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी सां फ़ोन ते राब्तो। सुभाणे इस्लामाबाद में मुलाक़ात करण ते इतफ़ाक़। बेइतमादी रिथ बाबति कहिड़ो फ़ैसिलो कयो अथव? तव्हां खे चयो हो त मूं सां ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सां राब्ते में रहो। सुभाणे मुलाक़ात कयो त जेको तइ थियो त अमल कंदासीं। आसिफ अली ज़रदारी बेइतमादी रिथ 100% कामयाब साबित थींदी। हुकूमत अक्सरियत विञाए चुकी आहे। इमरान खान 172 माण्हुनि बदिरां 120 माण्हू गॾु करे त वरी ॻाल्हि आहे। सईद गनी 24 मार्च खां पोइ मुतहिदा ऐं मुस्लिम लीग काफ़ हुकूमत खां अलॻि थी वेंदियूं। 28 मार्च खां पहिरियां इमरान खान खे जेल मोकिलण जूं तयारी थी रहियूं आहिनि। कप्तान खे अदियाला या वरी ख़ैरपुर जेल मोकिलियो वेंदो। बेइतमादी रिथ खां पोइ निगरान हुकूमत क़ाइमु थींदी। शहबाज शरीफ वज़ीर आज़म थींदो ऐं साल खां पोइ इलेक्शन जो ऐलान कंदो। सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण वज़ीर आज़म इमरान खान ख़िलाफ़ बेइतमादी रिथ नाकाम साबित थींदी। परॾेह में मिल्कियत उठाईंदड़ मुसलमाननि जो केस नथा वड़ी सघनि। 27 मार्च ते परेड ग्राउंड में तारीख़ी जलसो थींदो। नाराज़ मेंबर जल्द पार्टी में वापसि अची वेंदा। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर वज़ीर आज़म इमरान खान 27 मार्च जे जलसे में वॾो सरप्राइज़ ॾेई सघे थो। इमरान खान वटि हिकु न पर केतिरा ई ट्रम्प कार्ड आहिनि। बाबर एवान
ब्रॉडशीट कंपनी के सरबराह कावी मूसवी अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ते इल्ज़ामनि तां हथ खणी मुआफ़ी वठी छॾी। संदसि चवण आहे त 2 ॾहाकनि ताईं एहतिसाब जे नाले ते नवाज़ शरीफ़ खे निशानो बणाइण जी कार्रवाई में हिसो वठण ते शर्मसार आहे। जांच दौरान नवाज़ शरीफ़ ऐं संदसि कुटुंब ते हिक टके जी करप्शन साबित न थी आहे। नेब सियासी बुनियादनि ते नवाज़ शरीफ़ ते केस दाख़िल कया। नवाज़ शरीफ़ खां मुआफ़ी वठण ते खेसि कंहिं बि क़िस्म जी हबक नाहे। मुखालिफ़ धुर जे अॻवान शहबाज शरीफ़ चयो आहे त कावी मूसवी जे एतिराफ़ खां पोइ ब्रॉडशीट हंगामे जो ड्रॉप सीन थी वियो। नेब ऐं न्याज़ी गठजोड़ शरीफ़ ख़ानदान खे बदनाम करण जी कोशिश कई। कावी मूसवी शरीफ़ ख़ानदान खां मुआफ़ी वठे इमरान न्याज़ी जी मुंहं ते चमाट हई आहे। नवाज़ शरीफ़ ॾे वापसि मोटियो त मुल्क में तरक़ी ऐं ख़ुशहाली जो दौर शुरू थींदो। मरियम नवाज़ जो चवणु आहे त इमरान ख़ान 65 मिलियन ख़र्च करण बावजूद नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ 65 रुपयनि जी करप्शन साबित न करे सघियो। नवाज़ शरीफ़ खे अल्लाह ताला सुरख़रू करे छॾियो आहे। मूसवी जो माफ़ीनामो इमरान ख़ान ख़िलाफ़ चार्जशीट आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुखालिफ़ जे अॻवान शहबाज शरीफ़ में फ़ोन ते राब्तो इमरान ख़ान खे मुआशी ॾियण ते माफ़ न करण ते इतफ़ाक़। अॻवाननि जो चवणु आहे त बेइतमादी रिथ खे मुंहुं ॾियण बदिरां देर जा तरीक़ा बर्दाश्त न कया वेंदा। इमरान ख़ान ऐं संदसि साथियुनि खे भॼण न ॾिनो वेंदो। पेशावर वेझो पाक फौज जो तरबियती जहाज़ किरी तबाह। 2 पायलट शहीद। हवाई फौज तरफ़ां हादसे जी जांच लाइ इंक्वायरी बोर्ड क़ाइम। रोड़ी भरिसां बेदर्दी सां क़त्ल कयल नारी पूजा कुमारी जूं चक शहर में आख़िरी रस्मूं अदा कई वयूं। गिरफ़्तार जवाबदार 10 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। मक़तूल नारी जे घर में सोग। संदसि वारिस इंसाफ़ जा मुंतज़िर। सूबाई वज़ीर ज्ञानचंद वाक़े जो नोटिस वरितो। डीआईजी सखर सां राब्तो। रिपोर्ट तलब। ज्ञानचंद इसराणी जो चवणु आहे त वाक़े में मुलविस समूरनि जवाबदारनि खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। पूजा कुमारी जे कुटुंब जी हिफ़ाज़त कई वेंदी। पीपीएमपीए हीर सोह खे बिरादरी जो सरदार बणाइण जो फ़ैसिलो। हीर सोह खे रमज़ानुल मुबारक खां पोइ बिरादरी जो सरदार बणायो वेंदो। संदसि चवणु आहे त 9 ज़िलनि जी बिरादरी खेसि सरदार बणाइण ते इतफ़ाक़ कयो आहे। सरदार थियण खां पोइ बिरादरी जा मसइला हल करण उन लाइ वॾो चैलेंज हूंदो। बेलन ते कब्ज़े वारे केस में मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू खे गिरफ़्तार करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट सखर सर्किट बेंच तरफ़ां बेले खाते जी ज़मीन ते कब्ज़नि वारे केस में अॻभराई न थियण ते कावड़ जो इज़हार। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त बेला कटजण सबबि माहौलियात तबाह थी रही आहे। 28 लख एकड़ ज़मीन ते वॾेरनि कब्ज़ा करे केटियूं ठाहे छॾियूं आहिनि। अदालती हुकुम ते अमल न थियो त वॾे वज़ीर खे तलब कयो वेंदो। सीता रोड जे गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल में मर्द उस्ताद मुक़रर करण तां छिकताण। मर्द उस्तादनि खे ज्वाइनिंग कराइण खां रोकण ते प्रिंसिपल स्कूल खे ताला हणी छॾिया। न्याणियूं ऐं मास्तरियाणियूं वापसि। डीईओ गस्टा अॻवाननि ऐं वालिदेन ताला खोलाए छॾिया। चौकीदार मोतिल। हज़रत कलंदर लाल शहबाज जे 770 उर्स मुबारक जूं तक़रीबूं जारी। मुल्क जी कुंड कुड़िस मां 7 लख खां वधीक पांधीअड़नि जी आमद। मलाखड़े में पहलवाननि ज़बरदस्त मुक़ाबला ॾेखारे वाह वाह कराए छॾी। पंजाब पुलिस गोसपुर मां गिरफ़्तार कयल पोरियत खे कूड़ो मुक़ाबलो ॼणाए मारे छॾियो। वासन तरफ़ां सादिकाबाद पुलिस जे नौजवान इमरान मीराणी खे मुबैना मुक़ाबले में माण जी तस्दीक। संदन चवणु आहे त पंजाब पुलिस 5 लख रुपया ॾियण खां इनकार करण ते संदन नौजवान खे कूड़े मुक़ाबले में क़त्ल कयो आहे। मातली में एहसास कफ़ालत सेंटर ते हक़दार औरतुनि जी रक़म मां कटौती। कवरेज करण ते सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अशरफ चांदे ख़िलाफ़ ड्यूटी अटकाव जो केस दाख़िल। सहाफ़ियुनि सिविल सोसाइटी समेत मुख़्तलिफ़ धुरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। रावलपिंडी टेस्ट जे ॿिए ॾींहुं ऑस्ट्रेलियाई टीम 391 रन्सुनि ते ऑल आउट। शाहीन आफरीदी ऐं नसीम शाह जूं 4-4 विकेटूं। क़ौमी क्रिकेट टीम 1 विकेट जे नुक़सान ते 90 रन्सूं ठाहे वरितियूं।